अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो भाउ ज़ाहिद अली थहीम। प्रोग्राम सच में हाज़िर थिया आहियूं दोस्तों। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं प्रोग्राम जो मक़सदु त छा आहे। इन प्रोग्राम जो मक़सदु दोस्तों त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि त जेके थोरी थोरी ॻाल्हि ते विड़ी पवंदा आहिनि ऐं मारण जे लाइ तयारु थी वेंदा आहिनि ऐं ज़मीननि जे टुकड़े जे करे ऐं वॾो खूनारेज़ी थी वेंदी आहे। कॾहिं इहो न सोचींदा आहिनि त असीं छा था कयूं ऐं पाणी जे वारनि ते विड़ी पवनि था। त ईअं नथा सोचनि त असांखे कुझु सबुरु करणु खपे। उन्हनि माण्हुनि खे मां चवां थो गुज़ारिश, जेको बि कमु कयो त सबुरु ऐं सकून सां कयो ऐं कंहिं खे मारियो न, खून रेज़ी न कयो। सिंध धरतीअ ते जीअं अमन हुजे, प्यार मोहबत हुजे। सिंध धरती सूफ़ियनि जी आहे, शाह लतीफ़ शाह इनायत जी धरती आहे, कलंदर शाहबाज़ जी आहे। इन ते अमन हुजे, प्यार मोहब्बत जा गुल छटियो ऐं झेड़ा न कयो, मोहब्बत कयो। असांजो इहो ई पैगाम आहे दोस्तों। उन्हनि दोस्तनि जे लाइ ई असांजो प्रोग्राम में मैसेज आहे दोस्तों त पाणी जे वारनि ते या ज़मीन जे टुकड़े ते हिकु ॿिए जो खून था कनि। अहिड़ो कमु ॿेली न कयो, महिरबानी कयो। प्यार मोहब्बत कयो, सिंध धरतीअ ते अहिड़ा क़दम न कयो, महिरबानी कयो। ऐं दोस्तों हिकु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सबुर में आहे न मज़ो, तो का शइ में सकून में। अगरि तव्हांजो को मसइलो आहे ज़मीन जो या कोई ॿियो, उनखे वेही हिकु दफ़ो तव्हां उनखे सोचो थधे दिमाग़ सां, असां ही छा था कयूं।